जी आ, बादशाही रब जी आ। संभाले संभाले कदम खणो, संभाले संभाले विख खणो। ये ना है तो तवा के केर चवण वारो ना है, पुछण वारो ना है। तवा जे मथा अल्लाह जी जात मालिकुल मुल्क जुल जलाल वल इकराम तवा के समीउम बसीर ॾिसी बि रहियो आ, ॿुधी बि रहियो। तव्हांजो को बि कदम मुंहिंजे रब खां ऊझो न आहे, खुद ॾिसी रहियो आहे। इन जे बावजूद वरी मलाइक तव्हांजे कुलनि ते विहारिया अथई। हर इंसान सां गॾु थाणो वारो अथई। हुकूमत जा थाणा त ॻोठ में शहर में हूंदा न, मातली में हूंदो, थोड़ी टंडे गुलाम हैदर में हूंदो, टंडो मोहम्मद खान में हूंदो। ॻोठ ॻोठ में त थाणो न हूंदो आहे न, पर अल्लाह जी बादशाही त ॾिसो न, हर इंसान जे कुल्हे ते रब जो थाणो आहे। रब जा मलाइक वेठा आहिनि, किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। दोस्तों, अल्लाह जी धरती ते संभाले संभाले विख खणो, संभाले कदम खणो। पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो, बुराइयुनि खां बचायो। भला चङा कम कयो था, इहा त अल्लाह जी नेमत आहे। चङो कम न करे सघिया आहियो त बि घटि में घटि गुनाहनि खां ज़रूर बचंदा कयो। समझो था? अगर तव्हां वॾनि वॾनि गुनाहनि खां बचो त नंढड़नि गुनाहनि जी अल्लाह तव्हांखे ख़ुदि महिरबानी सां माफ़ी ॾेई छॾींदो। वॾा गुनाह जेके इमाम कुर्तबी लिखिया आहिनि, 9 ॿुधायांव। पहिरियों वॾे में वॾो गुनाह हुआ अल्लाह सां शिरक कर, रब जी ज़ात सां शिरक कर। शिरक जहिड़ो ॿियो को बि गुनाह न आहे। वॾे खां वॾो अकबरुल कबायर, वॾे में वॾो गुनाह अथव अल्लाह जी ज़ात सां शिरक कर। उन खां पोइ ॿिए नंबर ते वॾे में वॾो गुनाह आहे कंहिंखे क़त्ल करे छॾणु, कंहिंखे उफट जान सां मारे छॾणु। अगर हिकिड़े माण्हू खे मारण में सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी मनसूबा बंदी करे, सलाह मशवरो करे, हिकिड़े माण्हू खे सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी मारनि त हिकिड़े खून जे केस में सॼी दुनिया वारनि खे रब जहन्नम में उछलाए। इंसानी खून जी अल्लाह वटि वॾी वैल्यू आहे, वॾो क़दुरु आहे। पहिरें नंबर ते अल्लाह सां शिरक कर, ऐं ॿिए नंबर ते क़त्ल कर, ऐं टे नंबर ते अबे अमड़ जी बेफरमानी कर, कबीरो गुनाह। भाइरो, जंहिंजो अबू अमड़ जेर आहिनि, ख़ुदा जो वास्तो अथव, पंहिंजे अबे जी दिलि न रंजाइजे, पंहिंजी जीजर जी दिलि न ॾुखाइजे। अगरि का ग़लती थी वई आहे, हितो मोटी वञो त पहिरियों कमु इहो कजो जो वञी अबे अमड़ खे राज़ी कजो। जेकॾहिं तव्हां अबे अमा खे राज़ी न कयो त करमुला बि तव्हां सां राज़ी कोन थींदो। पोइ तव्हां मुंहिंजा मुरीद न सॾाइजो, मुंहिंजा मुरीद न सॾाइजो। पंहिंजे अबे अमा खे परचायो, अबे अमा जी दिलि न ॾुखायो। रज़ा रब फी रिदल वालिद, अल्लाह जो रज़ामंदो पीउ जे रज़ामंदी में अथव। सख्त रब फी सख्तिल वालिद, अल्लाह जो ॾमर ऐं कहर, रब जी कावड़ ऐं गुस्सो अबे अमा जी कावड़ में हूंदी आहे। पंहिंजे पीउ ऐं माउ खे रंजाइण इहो कबीरो गुनाह आहे। इहो घणा थी विया? 3। ऐं चौथों कबीरो गुनाह आहे जादू करणु, सिहर करणु, जादू करणु ऐं जादू कराइणु। हाणे अॼुकल्ह लफ़्ज़ जादू जी जाइ ते हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ मुरविज थियो आहे, कारो इल्मु। जादू नथा चवनि, कारो इल्मु। अदा हिन ते कारो इल्मु थियल आहे, समझो था? जादू करणु, जादू कराइणु कबीरो गुनाह। ये घणा थी विया? ऐं पंजो आहे कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियण। कूड़ ॻाल्हाइण,
कूड़ी शइ जी साईं फरमाइनि था जेको कूड़ी शाहिदी ॾिए उनखे जहन्नम जी बाहि में टुॿायो वेंदो जिन पाणी में कंहिंखे उछलाइजे ईअं जहन्नम जी भड़कंदड़ बाहि जे अंदरि उनखे उछलायो वेंदो ऐं उन खां पोइ कबीरो गुनाह हुआ इस्लाम ऐं कुफ्र जी लड़ाई में पुठी ॾेई वञणु पुठी ॾेई भॼण जॾहिं इस्लाम ऐं कुफ्र जी लड़ाई हले त पोइ सीना सुपर थी बीह ऐं मदीने वारे साईं फरमाए त जेको जिहाद न करे ऐं दिलि में जिहाद जो इरादो बि न अथसि ईअं मरी वियो त इहो मुनाफ़िक़त जे मौत मरी वियो हर मोमिन खे दिलि में इहो इहा ख्वाहिश रखणु खपे अलाह मौक़ो ॾिनो त मां जिहाद कंदुसि जी कहिड़ा कहिड़ा जिहाद कनि अगर इहो जिहाद न आहे जेको हे कनि था इहो जेको मुस्लमाननि खे मारींदा था इहो जिहाद न आहे इहो फसाद आहे अलकायदा ऐं दाइश वारा इहो जिहाद न आहे इहो फसाद आहे जिहाद उहो आहे जंहिंजे लाइ शर्त अवलीन आहे त उहा हुकूमत वक़्त ऐलान करे मसलन असां हिकिड़े इस्लामी मुल्क पाकिस्तान में रहूं था न जेकॾहिं पाकिस्तान जो जेको असांजो हाकिम आहे उहो ऐलान करे ऐलान जिहाद थी वञे उन वक़्त में जिहाद हर मुस्लमान जे मथां फर्ज़ आहे जिहाद जा ॿिया बि शराइत आहिनि पर अहम शर्त इहो आहे त हुकूमत वक़्त ऐलान करे हाणे जेकॾहिं हुकूमत वक़्त ऐलान कयो त नई दिल्ली ते इस्लाम जो साओ झंडो चाढ़णो आहे इंशा अल्लाह पहिरीं करमुल्ला हूंदो वो आहे को तव्हां में बि जिहाद करण वारो कहिड़ा कहिड़ा जिहाद कंदो पुट ईअं त कोन्हे न कि जिहाद जो नालो वठणो आहे सिर कटाइणो आहे सिर कटाइणो आहे हाँ जे हीअं मदीने वारे साईं जो सॾु मिले त कहिड़ा सिर ॾींदो सिर जी सैन बिलावल हणंदो सिर जी